दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत प्यार सा सरकार मदीना जे एक मरतबो बुलंद आवाज़ सा दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजो रहमतूं मोकिलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद निन्नबील उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता फिल क़ुरबा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लायक जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक वही मालिक वही खालिक वही मबूद वही मक़सूद जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमल सां पैदा फरमायो। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी मथा जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथा फरमायो। करीम जे आमन जे महाबे छा मिलियो? ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। ये ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ अल्लाह ताला कायनात की पैदा न करे। तमाम दिल खुश हा। ही सब मालिकन जो करम आहे। जंहिं करम जे मुहाबे अल्लाह पाक अज असां तव्हांखे एक उहा महफ़िल नसीब कई आहे जेका महफ़िल ईमानी नूरानी रूहानी कुरानी महफ़िल आहे। जंहिं अल्लाह पंहिंजे कुर्ब सां असांखे घुराए एक हक़ वारी महफ़िल नसीब फरमाई आहे। उम्मीद आहे असांजो मालिक असांखे जो महरूम न फरमाए। आमीन। उम्मीद आहे ये जेका अव्हांखे सिक्का मोहब्बत निस्बत प्यार मालिक साईं तव्हांखे ख़ाली न मोटाईंदो। अल्लाह ताला या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ए उहे मुंहिंजा बंदा जिन्हें पंहिंजे मथां इसराफ़ कियो जुल्म ज़्यादती कई
कसरत से गुनाह क्यों परेशान न थियो गमगीन न थियो ला तकनतु मिन रहमतिल्लाह मुंहिंजी रहमत खां ना न थियो छो मुंहिंजो न भाईवार आहे न मशवीर आहे न सलाहकार आहे मां अकेलो अल्लाह वाहिद आहियां जीअं घुरां त करे सघां थो पियो उन अल्लाह पंहिंजे कर्म सां तो असांखे घुराए हिकु हक़ सच रहमत वारी महफ़िल नसीब फरमाई आहे अवां सभई ख़ुशि नसीब आहे अवां जा भाग भला आहिनि इन कर्म जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू मथां ईंदा इन कर्म जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं सकरात वारे वक़्त में तुंहिंजे ज़बान में कलमो तैयब कलमो इन कर्म जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं कांधी क़बर में पूरे मोटंदा इन कर्म जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं महशर जे मैदान में पुछा थींदी जॾहिं मोमिन जे मथां ईमान वारे जे मथां जिन पंहिंजी ख्वाहिश खे पोइते करे हक़ जे फरमान खे साम्हूं रखी उन खे चिमड़ी पिया उन्हनि जे लाइ अल्लाह पाक मलाइकत मोकिले त फ़रिश्तो अॼु मां पंहिंजे ॿाने खे घर खां बेघर थो थियां जंहिंजा बच्चा यतीम थियनि था घर वारी बेवा जो माल मिले वो तक़सीम थो थिए वञी बिशारत ॾियोसि अचां था मलाइक जान सुतो पियो आहे हे उहो वक़्तु आहे इज़ा बलगत तराकी जो गोघरो मौत जो लॻे थो अहिड़े वक़्त में मलाइक अचनि था ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतो जॾहिं मलाइक नाज़िल थियनि था छा चवनि था अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून ए बंदा तो पंहिंजी ख्वाहिश खे पोइते करे हक़ जे फरमान खे साम्हूं रखी उन खे सही तरह चिमड़ी पए तू गम न कर ख़ौफ़ न कर हुज़ुर न कर उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको तोखे अल्लाह पाक वाइदो अता कयो तव्हांखे बिशारत हुजे मुबारक हुजे जे मालिक साईं पंहिंजे कर्म जो वाइदो अहिड़नि बंदनि सां क़ुरान करीम में फरमायो आहे जेको कलाम अल्लाह सरकार मदीना ते नाज़िल थियो आहे ला तक़नतु मिन रहमतिल्लाह ला तक़नतु मिन रहमतिल्लाह ए गुनहगार ए बदकार ए पोइते पल मुंहिंजी रहमत खां ना उमेद न थी मुंहिंजो कर्म वॾो आहे अॼु तूं तन्हाई जी हालत में बाॾाए रहियो आहे परेशान थी रहियो आहे को ख़ौफ़ न कर को गम न कर ये हिकु मुबारक ॿी मुबारक जॾहिं कांधी क़बर में पूरे मोटनि था मन मिटनि जा मथां पिया आहिनि अहिड़े वक़्त में अल्लाह जा मलाइक क़बर में नाज़िल थियनि था अल्लाह पाक पंहिंजी कुदरत सां उन खे उथारे विहारे थो पुछनि था मलाइक मन रबो का मां दीनो का मन नबीओ का रब तुंहिंजो कहिड़ो आहे जे मिठे मालिक सां वास्तो रखो अल्लाह अल्लाह तुंहिंजो रबी अल्लाह रब मुंहिंजो अल्लाह आहे ॾे ख़बर मन मां दीनो का दीन तुंहिंजो कहिड़ो आहे मज़हब तुंहिंजो कहिड़ो आहे मसहब तुंहिंजो कहिड़ो आहे कंहिंसां तुंहिंजो वास्तो आहे तुंहिंजो दीन इस्लाम दीन मुंहिंजो इस्लाम मन नबीओ का नबी तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े पैगंबर जी उम्मत आहे सुभान अल्लाह जंहिं बंदे जो प्यारे मदीने वारे साईं सां वास्तो आहे हे उहो वास्तो आहे सैयदना अब्दुल्लाह कामिल सहाबी हो झटि पेरीअ खां परे न वेंदो हर वक़्तु हज़ूर जी सोबत हूंदी अखियुनि सां निहारे दिलि पंहिंजी ठारींदो हे उन ॼारे ॿाहिरि वियो जंहिं ॼारे सरकार परदे में चलंदो
जॾहिं मोटी आयो ख़बर ॿुधाए दहा करे किरी होश न आहे, बेहोश आहे, वज जी हालत आहे। देर खां बाद होश आयो, अखियूं पटे थो, हथ मथे खणे थो, या अल्लाह मूंखे नाबीन कर, मूंखे नाबीन कर। ॿ दफ़ा दुआ हिन जो अर्ज़ु कर, अखियूं ख़तमु थी। माण्हू अचे मिली मिलिया अब्दुल्ला हे छा कई? अखियुनि जहिड़ी का नेमत आहे ई कान का, अज़ीम नेमत आहे। तो रब कर तो करे अखियूं पंहिंजी वञाइण जा अदा अखियूं दीदार जे लाइ, अखियूं यार जे दीदार लाइ। हाणे ॿिए खे ॾिसी इहा ई साहबा कराम जी नबी सां मोहब्बत। अॼु बि अल्लाह पाक तोखे इन राह में नवाज़ियो आहे। अॼु तो मां बि उहा आशिक़ जी ख़ुशबू अची रही आहे, आशिक़ जी ख़ुशबू अची रही आहे। उमेद आहे त मैदान क़यामत में जेका सरकार मदीना दुआ घुरी आहे, अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल मौत, या अल्लाह मौत खां अवल माफ़ी ॾे। वग़फ़र अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल वरहमना इंदल मौत, मुझा मौला मौत वक्त पंहिंजो रहम फरमाए। वला तुअज़्ज़िबना बादल मौत, मौत खां त पंहिंजे अज़ाब खां बचाए। वला तुहासिबना यौमल क़यामह, क़यामत जे ॾिहाड़े हिसाब किताब खां बचाए। दोस्तो असांजे पलव में पाई कान्हे का उमेद आहे हिन वक़्त जे मुहाबे क़यामत जे ॾिहाड़े बि अल्लाह पाक सवलाई करंदो आहे। हिन आजिज़ अवां जे साम्हूं हिकु आयत करीम जो हिस्सो तिलावत कयो आहे। हीअ आयत उन वक़्तु नाज़िल थी आहे जॾहिं सरकार मदीना हिजरत फरमाए मदीने खां मके खां मदीने तशरीफ़ थिया आहिनि। थोरे अरसे खां बाद जोक दर जोक माण्हू अचण लॻा, हज़ारनि जी तादाद में। अंसार मदीने जा हैरान थी विया, आंदो त कुझु न थिए, काथो थो खाराए, असां बि छो न कुझु राह में ॾियूं। पाण में गॾु करे हस्ब ताक़त जो ख़ुदा घुरियो, सुभाणे ते सरकार जी ख़िदमत में पहुता। या रसूल अल्लाह, अवां जो ख़र्च घणो ॾिसूं था पिया, असांजो हक़ीर नज़रानो क़बूल थिए, हक़ीर नज़ारो कबूल थी। हज़ूर अलैहिस्सलाम ने हाओ फरमाई न फरमाई, यकदम वही नाज़िल थी, यकदम वही नाज़िल थी। कुल ए मजा हबीब, हुकुम मुंहिंजो आहे, उम्मत खे ॿुधाइण कम तो मोहम्मद जो आहे। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला लमवद्दत फिल क़ुरबा। मां कंहिं अजूर जी घुर नथो कयां, मुंहिंजी घुर इहा आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार रखो, मुंहिंजे अज़ीज़नि सां मोहबत रखो। कराबत हुकुम थियो ख़ुदा जो त नबी ॿुधाइनि, चवनि तुंहिंजो अजूरो इहो आहे इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, मुंहिंजी कराबत सां प्यार रखो। कराबत लाइ घणा कौल आहिनि, पर कवि कौल इहो आहे त आले अली, आले फातिमा, आले हसन, आले हुसैन, आले अकील, आले अकील, आले जाफर, आले अब्बास। वरी उन्हनि जी आल, वरी उन्हनि जी आल तव्हांजो थींदी आई। अॼु बि जेके सैयद आल बैत आहिनि, इन्हनि जी आल आहे। ख़ुदा जो हुकुम थी वियो, मुंहिंजा नबी तूं ॿियो न घुर, तुंहिंजी घुर इहा आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार। अली जहिड़ो करीब ॿियो नज़दीक नबी जे न आहे। सौट चाचे जो पुटु सैयदना अबू तालिब अब्दुल मुतलिब पाण में छा हुया? आए मन साहब तो भार हुया। सैयदना अब्दुल्ला, सैयदना अब्दुल्ला, हाँ ठीक है, सैयदना अब्दुल्ला अब्दुल अबू तालिब पान में भार रहा, पान में भारा, पान में अली साईं मोहम्मद मुस्तफा सौट रहा। इन्हीं का वधिक ॿियो कराबत वारो थी न सके थो। हे उहो अली जंहिंजो शान
इन आज़ जे निगर मौलाना नसरुल्लाह शाह बयान कियो जॾहिं शाह मर्दां शेर यज़दां जी विलादत थी थिए पई विलादत खां बाद में अली जी अखियूं बूटला जेको अचे सो ॾिसी चए थो त नाबीन आहे हर को ॾिसी मोटे थो पियो थोरे वक़्त खां बाद सरकार जी आमद थी आहे सरकार अली जे मथां आयो आहे अली अखियूं पटे सुभान अल्लाह सरकार जे चेहरे खे ॾिसण लॻो सरकार जे पाक चेहरे खे ॾिसण लॻो आहे जेतिरो वक़्तु नबी अलैहिस्सलाम अली जे मथां बीठो आहे अली जूं अखियूं पटड़ा दीदार पीर जो कंदो कुछ वक़्तु गुज़रियो अली सम्झ सां आयो ॻाल्हाइण शुरू कयो हिकु वक़्तु नबी साईं पुछे थो अली ॾे ख़बर जॾहिं तूं अम्मा जे पेट मां ॼाए अखियूं तुंहिंजो बूटला हो हर को तोखे नाबीन चवे पियो जॾहिं असां आयासीं अखियूं तुंहिंजूं पटिजी वियूं या रसूलल्लाह जॾहिं अम्मा जे पेट में हुउमि त अल्लाह कर त मुंहिंजा मौला जॾहिं अम्मा जे पेट मां मां ॼमा त पंहिंजी मुंहिंजी पहिरीं नज़र मदीने वारे असांजे पाक चए केॾी मोहबत ही केॾो अलीअ जो इल्मु आहे अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा मां मोहम्मद इल्म जो शहर आहियां अली इल्म जो दर आहे जे दर आहे त शहर मिलंदो दर न आहे त शहर खां मंज़ूर आहे जे अली जी मोहबत आहे नबी जी मोहबत सची आहे जे अली जी मोहबत न आहे नबी जी मोहबत में अड़े उहो कूड़ो कूड़े जो पुट आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे मुर्शिद हुसैन किताबनि में अचे थो इन केतिरनि ॿारनि ॼमण सां ॻाल्हायो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मशहूर किस्सो आहे जॾहिं बीबी कुदरत जे तरफ़ां हमला थी आहे फूक आई गिरेबान में हमल थी तमामु थोरे वक़्त जे अंदरि विलादत जो वक़्तु आहे पाण अम्मा सां शहर खां ॿाहिरि निकिरी वई आहे हिकु दरख़्त वॾो हिन आयो ॾिठो हो मां जी उमिरि ते तक़रीबन 22-23 साल आहे या 25 साल आहे उहो दरख़्त हाणे आहे हेॾे होॾे करे छॾियऊं तॾहिं उते पहुती अम्मा सां का तकलीफ़ कान कुदरत बच्चो ॼमी और असां लाइ त परेशान थी त मां शादी त कान कई आहे हे बच्चो कुदरत जे तरफ़ां मिलियो आहे हाणे क़ौम खे छा चवां मजबूर थी घर आई अचे माण्हू मिलिया को काॾो मलामत करे को काॾो करे हुकुम थियो बाशार ते पंहिंजे पुट खे इशारो कर बच्चा तूं ॻाल्हाए पंहिंजी माउ जी पाकाई बयानु कर पंहिंजी पाकाई बयानु कर उहो नओं बचिड़ो हिकु कलाक जो ॼमियल जावल काल इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह न आहियां अल्लाह जो बंदो आहियां आतानी अल किताब वजअलनी नबिया खुदा मूंखे इंजील किताब अता कयो आहे अल्लाह पाक मुंहिंजे सिर ते नबूअत जो ताज रखियो आहे त ईसा अलैहिस्सलाम ॼमंदे ॼाम ॼमण सां ख़बरां ॿुधाए थो वरी तव्हां बसि थी वियो जॾहिं वक़्तु ॻाल्हाइण जा आयो त पोइ ॻाल्हाइण शुरू कयईं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी उमिरि शरीफ़ ज़ाहिरन 40 साल ही 40 साल में पाण नबूअत जो इज़हार कयो ऐं ईसा अलैहिस्सलाम बि इन इज़हार कयो आहे हिकु वक़्तु पंहिंजी क़ौम खे घुरायो क़ौम कठे थी वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल जॾहिं ईसा पुट मरियम जे पंहिंजी क़ौम खे फरमायो ऐ बनी इसराईलो इन्नी रसूलुल्लाह अलैकुम मुंहिंजी रिसालत अव्हां ताईं महदूद आहे मुंहिंजी पैगम्बरी अव्हां ताईं महदूद आहे मुंहिंजी नबूअत अव्हां ताईं महदूद आहे
इन्नी रसूलुल्लाह अलैकुम मुसद्दिक़ कल्लिमा बैन यदैया मिन तौरात मां अवल जेको किताब तौरात नाज़िल थिया उनजो सचो कंदड़ हा व मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद अवा के खुशखबरी आ अवा के मुबारक आ अवा खुशी कयो मां बाद एक नबी इंदो जंहिंजो नालो अहमद सुभान अल्लाह नबी अलैहिस्सलाम जे आमद जी खुशी हर पैगंबर करे हो ये जेका सा महफिल मिलाद सरकार जी मोहब्बत मल्हायूं था आदम ता ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी पंहिंजी उम्मत के नबी जे शान के ॻाल्हियूं ॿुधाईंदे मुबारक दुनिया बिशारत ॾींहुं अवां सभिनी खे मुबारक आहे इहो दिलि भर असांजो सुभान अल्लाह में असां गुनाहगार जो हथ हूंदो मुंहिंजा आका जी पाक दाम आमीन दोस्तों ही महीनो बड़ी बरकत वारो महीनो पान फरमाता रजब शहरुल्लाह रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमजान शहर उम्मत आन सब महीना अल्लाह जा रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो आहे शाबान शहरी शाबान मां मोहम्मद जो महीनो आहे रमजान शहरुल उम्मत मुझे गुनाहगार उम्मत जो ही महीनो शाबान शरीफ अचण वारो आहे अहां बख़ूबी वाक़िफ़ आहियो जंहिं वक़्तु असां हिजरत करे इन पेशनि जे साम्हूं अचे पंहिंजा मनड़ा फ़क़ीराणा अॼु वेठासीं त इहा निमाज़ हक़ीक़त में ड्रिब में बि शुरू हुई हिन आज जो आवाज़ गिरामी रहमतुल्लाह भी नमाज पढ़ाईंदा उतां खां शुरू आहे तव्हांजो इहा नमाज तारीख़ पधरी थींदी आज़ुर जो जेको उमिरि शरीफ़ ते वञणो आहे थोरे अरसे खां बाद वेंदो अल्लाह भरंदो आमीन चओ आमीन उन खां बाद 13 या 12 रमज़ान जी वापसी थींदी दुआ कयो इहो सफ़र मालिक जी रज़ा आमीन जेका रज़ा रब जी सा रज़ा असां पाण दुआ घुरो त ख़ुदा जी ज़ात पाक अॻे न मारे मदीनो ॾेखारे आमीन ख़ुदा अॻे न मारे असांखे मदीनो ॾेखारे दोस्त मदीनो मदीनो जे मदीने जो पानी पी तो उन्हीं के खबर आ जे मदीने में सिर्फ सुजूद थी सीधा मिठे मालिक किया उन्हीं के खबर आ जे मदीने में क्याम करे अल्लाह जी तस्बीह पढ़ी सुभान अल्लाह उन्हीं के खबर आ जे मदीने में हथरा मथे खणी अखिन में लुणको आहे दुआ घुरियो मिठे मालिक के राजी क्यों उन्हीं के राजी खबर आ अर्ज इहो के थम त अल्लाह पाक आगे न मारे सके मदीनो ॾेखारे आमीन चओ अल्लाह पाक सभिनी खे मदीनो ॾेखारे आमीन दोस्तों हयाती ते भरोसो जिंदगी ते भरोसो न गिरबान में जाती पाए काॾे दारा विया काॾे सिकंदर विया काॾे अमीर विया काॾे नवाब विया कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मढ़ मुकामनि जो वारिया संधो कोट अॼु अॾींदे केतिरो अॼु हिन हस्तीअ जो मालिक पाण खे सॾाई वेठो आहे बिना दारा मालदारा सब कुछ अल्लाह पाक के पंहिंजे कर्म सजनो आहे हर नेमत आहे ख़ुदा जी खाए पिए थो मुस्लमानों इन नेमत जो शुक्र कयो पाण साईं फरमाए थो त का बि नेमत खाइण वारी तव्हांजे साम्हूं अचे उन्ही में हथ विझी खाइण जी कोशिशि कयो चओ त बिस्मिल्लाह तॾहिं उहा खणी वाद में विझो अंदरि पेट में ले चओ अल्हम्दुलिल्लाह त इन्हीअ जहिड़ो ॿियो शुक्र आहे हर नेमत जो शुक्र कयो शुक्र कंदा वेंदो ख़ुदा नेमतुनि खे वधाईंदो ॿिए नंबर में ही महीनो सैयदना हैदर करार जी विलादत जो ही महीनो अलीअ जी विलादत जो महीनो आहे अली का मामूली हस्ती ना है अली का मामूली हस्ती ना है जेका जंग उहद जी लगी आ मशहूर जंग जा उन्हीं जंग में जेके साहबी शहीद थिया हज़ूर जे फरमान खे विसारियो फरमायो त शहर खे न छॾिजो ॿियो गनीमत जे माल ते न किरिजो जीअं साईं चयो फरमायो ईअं न कयो
32 सहाबी 72 सहाबी शहीद थिया। अड़े वक्त में सरकार अकेलो बीठो, काफिर बीठो, अकेलो बीठो आ। 500 काफिरन जो हजूर ते हमलो आ। नबी साईं इसी फरमाए आहे को इनके मुंतशिर करे, को न आयो, अली खिदमत में आयो, सुभान अल्लाह, अली खिदमत में आयो। या रसूलुल्लाह मां अली हाज़िर, अली वञ खुदा जे हवाले आ। अज अली नबी खां मोकलाए 4-5 कदम खणी नारो हयो अल्लाह अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। इन नारे जो एॾो असर थियो त को मुशरिक काथे किरी पियो, को काथे किरी पियो, कंहिंजो रुमाल किरियो, कंहिंजी टोपी किरी, कंहिंजी जुती किरी, मुंतशिर थी वियो। थोड़ी देर खां बाद वरी सरकार ते हमलो आ। फरमाइण आहे कोन के मुंतशिर करे, ॿियो कोन आयो, हैदर करार आयो। अरे हस्तिया अली का हस्तिया, अली असांजो अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे। अहिड़े अली जे सां कढ लॻी, अञा बि गैर शरई कम कयूं, सुवाल ई पैदा कोन्हे। अली जिन खां राज़ी आहे उनमें सुन्नत मुस्तफ़ा आहे, अली जिन खां नाराज़ आहे ये सुन्नत को फरमान को परे ई पालण। मोमिनो कोशिश को अली जे फरमान ते हलो, सच्चा ग़ुलाम थियो। हर को मज़हब पंहिंजे खे पालो रखे, पर सचो मज़हब उहो आहे जेको सहाबा जॾहिं ॿ दफ़ा नारे सां भॼी आहिनि त अंगुली पाक सां नबी अली ले इशारो तो फरमाए इन्नहु मिन्नी व अना मिन्हु। हे अली मां मोहम्मद जो आहे, मां मोहम्मद अली सुभान केॾो शान आहे, केॾो पुट ॼमे ख़ुशी करे बचरो जायो आहे। अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे, हे उहा हस्ती आहे, उहा हस्ती आहे जंहिंजी शान जो, इज़मत जो, अज़मत जो, इज़त जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो ईंदो। उमेद आहे जिन जो अलीअ सां सचो वास्तो आहे, अली जी सची ग़ुलामी आहे, सची फरमाबरदारी आहे, फरमाबरदारी आहे, अली सां सही सही मोहब्बत आहे। इंशा अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि गुनहगारनि जो हथु हूंदो मौला अली जी पाक आमीन। उन्हनि जी रिफ़ाक़त जिन मथां ख़ुदा जा इनाम मिन नबीयीन अंबिया अलैहिस्सलाम व सिद्दीक़ीन उम्मत जा सिद्दीक़ व शुहदाए उम्मत जा शहीद व सालिहीन सुलिया वाला उम्मत जा रिफ़ाक़त उन्हनि जी हूंदी। ग़ुलामनि जो हथ हूंदो, मुंहिंजे आका साईं जी पाक दामन हूंदी। मौला अली बंदन पाक सहाबा कराम जी आमीन। सहाबा कराम के थोड़े शान वारा आहिनि, तव्हांखे सिद्दीक़ थोरे शान फज़ाहत सां मुंहिंजे बचड़े ॿुधायो। उन खां बाद ॿियो ख़लीफ़ो उमर फारूक। अशैतान यफ़िरु मिन ज़िल्ल उमर। उमर तुंहिंजे पाछे खां बि शैतान भॼे थो, तुंहिंजे पाछे खां भॼे थो। छो इन्हनि जी तो दिलनि में उहो तौहीद जो रंग हो। सुभान अल्लाह। शैतान खे का मजाल कान हुई जो इन्हनि ॾे अची सघे। सुभान अल्लाह। जंहिंजे पासे खां शैतान भॼे उन्हनि जी ॾिसण सां छा दुआ कयो असांजी निस्बत इन्हनि प्यारनि सां सही रहे। आमीन। आख़िरी दम ताईं इहा निस्बत असांजी न टुटे। आमीन। गुनहगार हूं, बेकार हूं, अॼु गुनाहनि जा बोझ खणी आया आहियूं। यादि रखो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। हे उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे, उन्हनि खे दिलासो ख़ुदा थो ॾे। या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम। जिन पंहिंजे मथे इसराफ़ कयो, ज़ुल्म ज़्यादती कई, कसरत सां गुनाह कया, मायूसी वेठा आहिनि। हाणे काॾे वञनि, कंहिंखे चवनि। ख़ुदा फरमाए थो मां ॼाणा थो दिलनि जे राज़नि खे। ॾाढियां ॻाल्हायो वो असरू क़ौलकुम अव जहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर। ॾाढियां ॻाल्हायो, होॾियां ॻाल्हायो, दिलनि जा राज़ मां अलाह ॼाणा थो पियो। तव्हांजी इहा ई तमन्ना आहे त गुनाह घणा करे वेठा आहियूं, मुंहिंजी रहमत का नाम न थियो। अचणु कमु तहा जो
इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ जमीआ सब गुनाह बख़्शण मां अल्लाह जो कमा मुझो ईमान अक़ीदो आहे जे दुआ खुदा कबूल कई तो सगीरा खुदा गुनाह बि माफ़ तो कबीरा गुनाह उम्मीद आहे क़यामत जे ॾियारे तुंहिंजो हथो हूंदो सरकार जी पाक दामन हो आमीन नबी के परे पवण वारा याद रख अमरोटी रहमतुल्लाह वॾो कामिल आहे किताब बुज़ुर्ग जो मां वटिया तस्वीर आहिनि उन किताब में एक नात में लिखे थो त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसूल या रसूलल्लाह या निदाहे किन बंदरनि जे आड़ो इहो नाजाइज़ आहे शिरक आहे हाज़िर जे लाइ असांजो ईमान आहे मुस्तफ़ा अल्लाह जो नबी खुदा जी अता सां हाज़िर आहे बेशक हाज़िर थी सघे थो पियो तोखे कहिड़ी ख़बर वो अख कान्हे का तोखे पीर कामिल न मिलियो और रहमान वसल बही खबीरा रहमान जी ख़बर बाख़बर खां पुछो ये बाख़बर कहिड़ा आहिनि असांजा कामिल के तरीक़े नक्शबंदी जा के कादरी जा के चिश्ती जा के सुहरवर्दी जा वॾा वॾा कामिल थी गुज़रिया आहिनि दुनिया में मौजूद जिन जे सहारे दुनिया हले थी ख़ुदा दुआऊं क़बूल अल्लाह अल्लाह दोस्तों ही वजद पैगंबर जी सुन्नत आहे सैयदना मूसा अलैहिस्सलाम अल्लाह अर्ज़ को रब अरनी उनज़ुर इलैक मुंहिंजा मौला अरे तुंहिंजो कलाम मिठो मुंहिंजा मौला दीदार करा खुदा लन तरानी मूसा तू ॾिसी न सघंदे वरी अर्ज़ कई शर्त कई मूसा ये जबल जेको साम्हूं आहे हिते निहार जे इहो करार में आयो फसौफ तरानी पोइ ॾिसी सघंदे पोइ दीदार कंदे हुकुम तो खुदा जो नज़र जबल में आहे सुई जे काखे खां घटि नूर जी तजल्ली जबल ते पहुती जबल ज़रा ज़रा थी वियो खर मूसा साइका मूसा बेहर चिकरी पियो ये हिन खे होशलाए वज जी हालत आहे अल्लाह 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 ये वजद जेको आहे पैगंबरनि खां साबित आहे हर जमात में थींदो अचे थो पियो ये तरीक़े आले जो पहिरियों सबक आहे जिन सबक कमायो आहे उनखे पतो अरे बे चूत खे कहिड़ी ख़बर इस्मज़ाद छा आहे लतीफ़ो छा आहे कहिड़ी ख़बर आहे छो त पीर कामिल मिलियो ई कोन को हज़ार भेरा तूं मालिक जी मोहब्बत जी दावा करे खुदा मिले खुदा न मिलंदो खुदा तॾहिं मिलंदो वसाल बही ख़बीरा जेसिताईं तुंहिंजो कंहिं बाख़बर सां वास्तो न हूंदो त खुदा न मिलंदो वास्तो रखंदो वेंदे त खुदा मिलंदो अल्लाह न चओ नहीं कहो भाग जाओ बदमाश अरे छोड़ो ओए बदमाश शर्म थई तो पे शर्म हया थई तो शर्म थई तो पे शर्म तुझो छान सा इतनी तकड़ का भी असकारी तो करे करी तो वञो शर्म तो थे अरमान तेरी गला तेरी सुन्नत मोहम्मद थी कुटिया दुनिया में कुट दोस्तों इंसान न छेड़ो जे तहां के नफरत हल्या वजो ये कुरान तो बुधाए साइका ओ वहा तजली जेका जबल ते अल्लाह जे मामूल नूर जी पई जबर टुकड़ा टुकड़ा थियो मूसा बेहोश थी गई त ही अल्लाह जी मोहब्बत आहे अल्लाह जे मोहब्बत जो रंग आहे इश्क आहे मोहब्बत आहे कहिड़ी ख़बर आहे ही काथों मिलंदी फसअल बही खबीरा कंहिं कामिल पीर खां तरीक़े कादरी जो आहे नक्शबंदी जो आहे असांजो मिठो मुर्शिद कहिड़ी नात पढ़ी ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसूल या रसूल इहा नाती कहिड़ी नाती हज़रत साईं जी जे तूं चाहीं अहद मुल्लू हेॾे ख़्याल कर जे तूं चाहीं अहद को मिलना आमद नाम जिथां जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां थराईंदी रहे ये सिक्का मोहब्बत अदा
जिन जे दिल में ॾंगु लॻो जिन इन ज़ात खे सुञातो उन अल्लाह खे सुञातो जिन जो इन ज़ात को मुंहुं मोड़ियो उन ख़ुदा को मुंहुं मोड़ियो अल्हम्दुलिल्लाह सब आशिक़ रसूल हो मोहब्बत वहाँ में हाणे दुआ घुरूं था मां तक़रीर लाइ न ॾिठुमि दुआ घुरो तो खुदा में कामिल सिहत करे आमीन। मुझे बचड़ो रात वही तकलीफ़ से पहुतो उते बीमार थी पियो गुज़र पर मौला कई मैं एडो कर्म कियो जो का नेकी कदा जेके ॾिहारा मुक़रर रहा से भी मिली आ अञा भी ॾिहारा वध मिलिया मक्कतुल मुकर्रम में सुभान अल्लाह उमरो शरीफ के सुभान अल्लाह घुमियो फिरियो गाँव घुरे ॾिहारा पूरा करे रात खैर सां दरगाह ते पहुतो हाणे थोरी रस्ते में न गुनहगार जो रवा दिया हिन बेकार लाइ दुआ घुरो उम्मीद आहे अॼु तव्हां दुआ घुरो सुभाणे मां तव्हां आमीन अल्लाह पाक तव्हांखे बि इहो पिरनि जो आमीन हाणे सभई सिक सां मोहबत सां दुआ घुरो हिकु ॿी इल्तिजा कयो क़बूल कंदव कबूल मां अॻे न ॿुधाईंदुसि हिकु इल्तिजा कयां मां सम्झां थो त चवंदा साईं चंदो कंदो मुल्क खे खारे छॾियो आहे पैसे मिले ठक ते क़ुर पढ़ी चंदा थो करे शर्म कोन थो थिए पियो हाँ इल्तिजा मुंहिंजी क़बूल आहे कबूल आहे कबूल इल्तिजा कबूल आहे इहा इल्तिजा है त अॼो की नमाज़ असर जी मां सां गॾु पढ़ो वल असर इन्नल इंसान लफी खुसर असर वारी नमाज या असर वारो वक़्त खुदा कसम खयो आहे असर जो असर ज़माने खे बि चवंदो आहे महबूबनि जे आमद वारे ज़माने जो कसम जंहिंजो कसम खुदा खणे थो तव्हां कर्ज़ आहे त अॼो की नमाज तहवारी जी मसां गॾिजी पढ़ंदव सभई जेका अॼो की नमाज मसां पढ़नि हथ मथे खणे रब्बाना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब बैठ जा तबियत सही तो साने उन जे लाइ दुआ हाँ हाँ फौलाद खान लोर अस्पताल में दाखिला कराची मां दुआ करा या अल्लाह साइलन जा सवाल जायज़ पूरा कर तू मालिक आहे तू खालिक आहे तू माबूद आहे तू मक़सूद आहे सदके ज़ात पाक दे मुझा मौला हथ कबूल फरमा दर्द जो दफ़ कबूल फरमा अल्लाह मग़फ़िरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम मुझा अल्लाह गुनाहनि जा ॿार खणी आया मुझा मौला असांजे हाल ते रहम फरमा ॾोहनि जी माफ़ी मिले असांजी औलाद जी पार थी मुझा मौला हर मोमिन खे गुरबत खां फ़क़्र फाके तंगदीस खां बचा उहे कम करा जंहिंमें तूं मालिक राज़ी रहे हक़ जी तौफ़ीक़ करे सच जी तौफ़ीक़ करे असांजे औलाद खे सालिह कर नेक कर रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين يا قادر الحاجات يا مفتح الأبواب حسبي الله نعم الوكيل نعم المولى ونعم النصير اللهم لا تحرمنا خير ما عندك لشر ما عندنا يا ارحم الراحمين मुंहिंजा मौला असांजा मालिक असांजा ख़ालिक ऐं असांजे दर्द जूं जाहूं असांजूं आहूं असांजूं फरियादूं मदीने तैयबा में पहुचा आमना जे लाल वटि पहुचा बतूल जे बाबे वटि पहुचा हसनैन जे नाने वटि पहुचा बुराहूं बेकार असांखे महरूम न फरमा असांखे मक़बूल कर हथ कबूल फरमा मुंहिंजा मौला हक़ जी तौफ़ीक़ दे बुरान खां बचा बुरे इरादे खां बचा बुरी नज़र खां बचा दिल रोशन कर अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिका सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन या अरहमर राहिमीन अज़ान चौदा सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाह